नमस्कार। सिंधु सागर जे सिंधु चैनल में अवां सभिनीनि जी दिली आजां थो कयां पियो। असां UPSC जो सिलेबस करे रहिया आहियूं ऐं उन सिलेबस में असांजो किताब हली रहियो आहे चूंड सिंधी मज़मून, जेके संपादित कया आहिनि, जेके एडिट कया आहिनि साईं हीरो ठाकुर साहिबु। मां उहो तव्हांजे साम्हूं पेश करे रहियो आहियां। हिन खां पहिरीं असीं 10 मज़मून ॾिसी आया आहियूं। हाणे हलूं था हिन किताब जे 11हें मज़मून ते ॾिसूं। उहो कंहिंजो आहे? बलदेव गाजरा साहिबु। बलदेव गाजरा साहिबु तत्व ज्ञान जी ज़रूरत, इहा ज़रूरत तत्व ज्ञान जी ज़रूरत ते उन्हनि मज़मून लिखियो आहे। विरहाङे बैदि मज़मून नवीसीअ में सरगर्म रहियो आहे ऐं नित नवनि विषयनि ते मज़मून साईं गाजरा साहिबु ॾिना आहिनि। मूंखे यादि आहे कि बलदेव गाजरा साहिबु सिंध जो आज़ादीअ जे आंदोलन में योगदान, इन ते हिकु सुठो किताबु लिखियो आहे जेको 1857 जे स्वतंत्रता संग्राम खां शुरू थिए थो, आज़ादीअ जे आंदोलन खां शुरू थिए थो ऐं 1947 ते ख़तमु थिए थो। उहो बि बलदेव गाजरा साहिब जो हिकिड़ो सुठो किताबु आहे। अचूं था हिन तत्व ज्ञान ते। बलदेव गाजरा साहिब जो ही मज़मून फिलासॉफीअ वारो मज़मून आहे, जंहिंखे धार्मिक मज़मून जी सिफ़ में असीं रखी सघूं था। मज़मून जी शुरूआति में गाजरा साहिब तत्व ज्ञान, उन जे अभ्यास, ईश्वर, इंसान, जीवन ऐं ज़िंदगीअ वग़ैरह ते सुवाल उथारिया आहिनि। माना पहिरीं क्वेश्चन्स ॾिना अथई, उन सुवाल उथारिया अथई, पोइ उन्हनि सुवालनि जा जवाब ॾिना अथई। ऐं हिकिड़ो सुठो इहो मज़मून जो तरीक़ो आहे। तव्हां पंहिंजे दिलि में जेके उद्मा आहिनि, तंहिंजा सुवाल कॾा थी सघनि, जेको विषय आयो आहे उन्हनि जा सुवाल उथारियो, उन्हनि सुवालनि जा जवाब ॾियो। त इहे जवाब अॻियां हिन मज़मून में ॾियनि था पिया। इन्हनि सुवालनि जा जवाब ही साहिबु मज़मून में धीरे धीरे अॻियां हली करे मग़रबी ऐं मशरबी, यानी ईस्ट एंड वेस्ट, माना यूरोप जा ऐं भारतीय उन्हनि दार्शनिकनि जा जेके वीचार आहिनि, उन्हनि जा हवाला ॾींदे खोलींदो थो वञे। सुवालनि जा जवाब जंहिं रीति सां लेखक मज़मून में ॾिना आहिनि, तंहिंसां हिन साहिब जी धार्मिक शख़्सियत उभरी थी अचे। ईअं बि अहसासु थो थिए त हिन साहिब फिलासॉफीअ जो बि ॻूढ़ो अभ्यास कयो आहे। गौतम बुद्ध जी कहाणीअ जो मिसाल ॾींदे इंसान जी तलाश ऐं स्वामी दयानंद जो उदाहरण पेश कंदे लेखक मृत्यु जे सच ऐं खोज में भिटकण ऐं जवाब मिलण जी ॻाल्हि कई आहे। मग़रबी फ़लसुफ़नि जा हवाला ॾींदे लेखक ज्योमेट्री, जोग्राफी, नक्षत्र विद्या जा कुझु उदाहरण ॾेई सम्झाइण जी सफल कोशिश कई आहे। इंसान जी ज़िंदगीअ में घणई दफ़ा अहिड़ियूं परिस्थितियूं पैदा थींदियूं आहिनि त हू मुंझी पवंदो आहे त सच छा आहे ऐं कूड़ छा आहे। लेखक हिकु दोस्त जी दोस्तीअ जो बि मिसाल ॾिनो आहे त इहो दोस्त जी मुहबत जो इज़हार सच आहे या ढोंग आहे। मशक़ी वीचारनि जी वीचारधारा लेखक ॾिनी आहे त असीं जेको ॾिसूं था, छा उहो सभु सच आहे? त लेखक जा वीचार आहिनि त मशक़ी तत्ववेताउनि सत्य जी तशरीह इहा कई आहे त जो स्थिर आहे, तशरीह माना इहो मञियो आहे, अनादि आहे, नित्य आहे ऐं जो फिरे घिरे नथो, मटिजे नथो, सो सत्य आहे। ऐं जो फिरे घिरे थो, बदिलिजे थो, वक़्तु ऐं जॻह जे बदिलण सां उन जो रूप बदिलाईंदो थो रहे, सो सत्य नाहे, उहो माया आहे। माना सत्य हमेशह स्थिर रहंदो आहे, उन में को बदिलाव न ईंदो आहे। जीअं ॾींहं में चऊं त सिज जो उभरणु ऐं सिज जो लहणु, इहो सत्य आहे, इन में बदिलाव न थींदो उन ॾींहं जे सिज में लहण ऐं चढ़ण ते। मज़मून में वीचारधाराउनि खे मिसाल ॾींदे चिटो कंदो थो वञे त पाठक जी दिलचस्पी बणी थी रहे त आख़िर जवाबु छा आहे। इन्हीअ खे आख़िर में वञी थो चिटो करे, माना उनजो जेको कॉन्फिडेंस जेको चइजे, या ईअं चइजे कि उनजी जेका ॻुझारत आहे, उहा ॻुझारत संभाले रखी आहे पाण ते, उहा ॻुझारत लास्ट में वञी थो मज़मून जे आख़िर में खोले त इहो कहिड़ो उपाउ आहे जो असांखे नाकामीअ मां पैदा थींदड़ मानसिक पीड़ा खां आज़ादी वठी ॾिए। इहो अमली सुवाल असांजे ऋषियुनि आॾो खड़ो थियो ऐं हुननि इन सुवाल जी खोज कंदे महसूसु कयो त जेकी कुझु संसार में पसारियल ॾिसूं था, उन जी असलियत सम्झण खां सवाइ हिन सुवाल जो जवाबु न मिलंदो। माना पाण खे असलियत सम्झणी पवंदी, उन जी ॻोल्हा करणी पवंदी। हिननि पंहिंजी खोज सां ॻोल्हे लधो त जेकी अंत ऐं अनिस्थिर आहे, उन जे पुठियां डोड़बो त दुख जो अनुभव थियणो ई आहे, ऐं जेकी सत्य आहे, स्थिर आहे, अनादि आहे, उनखे हथु करण जी कोशिशि कबी त मन खे संतोष मिलंदो। माना जेकर अंदर में झाटी पाईंदासीं ऐं अंदर में ॻोल्हींदासीं ईश्वर, माना ईश्वर स्थिर आहे, उहो सत्य आहे,
वो चवंदा आहिनि न सत्यम शिवम सुंदरम, ईश्वर सत्य आहे, सत्य ई शिव आहे ऐं शिव ई सुंदर आहे। उन जी खोज जेकॾहिं कंदासीं त असांखे शांती मिलंदी। बाक़ी जेके ॿाहिरि जा भौतिक साधन आहिनि उन्हनि खे ॻोल्हींदासीं, उन्हनि जे पुठियां दौड़ंदासीं त असंतोष ई असांखे मिलण वारो आहे। मज़मून जी ॿोली सरस आहे। लेखक हिन दुनिया जे तत्व ज्ञान सम्झण जी कामयाब कोशिश कई आहे। इहा आहे असांजो बलदेव गाजरा साहिब जो मज़मून तत्व ज्ञान। हाणे अचूं था शाह जे रसाले में कीकाण लफ़्ज़ जी पढ़णी ऐं उन जी माना। लिखंदड़ आहे डॉक्टर मुरलीधर जेटले। ही मज़मून तव्हां जेकॾहिं पढ़ंदा ऐं ॾिसंदा त कीअं मुरलीधर जेटले साहिबु कीकाण शब्द जी व्याख्या कई आहे। किथां 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 ॻोल्हे उदाहरण कढी करे आयो आहे ऐं कीकाण शब्द जेको आहे उहो शाह जे रसाले में किथां आयो ऐं उनजी उत्पत्ति किथां थी। अचो त इन ते ॾिसूं था। सिंधी मज़मून नवीसीअ खे नई खोज ॾींदड़, भाषा विज्ञानी, पहाकनि ऐं मुहावरनि जो संग्रह तयारु कंदड़ ही हिंदुस्तान जो पहिरियों भाषा विज्ञानी आहे। अञा ताईं बि साईं हयाती ॾियनि असां वटि आहिनि, दिल्लीअ में रहनि था पिया ऐं अञा बि 92 सालनि जी उमिरि में साहित्य ते कमु कंदा था रहनि ऐं सिंधी साहित्य जी शेवा कंदा था रहनि। हिननि पहाकनि जो हिकिड़ो वॾो संग्रह तयारु कयो आहे ऐं चङा सुठा मज़मून। सिंधी साहित्य जो इतिहास जेको किताबु आहे उहो मुरलीधर जेटले साहिबु लिखियो आहे। अचो कीकाण शब्द खे था ॾिसूं पिया। डॉक्टर जेटले जो ही हिकु अदबी ऐं तहक़ीक़ी मज़मून आहे। माना हुन खोजना करे लिखी आहे। तहक़ीक़ माना खोज, रिसर्च करे जेको चइजे उहो हुन लिखियो आहे। लेखक शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे छपियल रसालनि जिन में होतचंद मूलचंद गुरबख्शाणीअ जो, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो इन जे ॻोढ़ो अभ्यास कयो आहे ऐं शाह साहिब जे सुर खंबात में, कहिड़े सुर में, सुर खंबात में आयल लफ़्ज़ कीकाण जी माना ऐं तारीख़ी ओसर ते पंहिंजो आलमी मज़मून लिखियो आहे। कीकाण लफ़्ज़ जी माना आहे घोड़ो। हाणे घोड़ो जेको आहे छा आहे, कीअं आहे, कीअं हुनखे कीकाण शब्द पियो आहे। अचो ॾिसूं था हिन मज़मून में। इन्हीअ खे चिटो कंदे लिखियो अथो त डॉक्टर गुरबख्शाणी जी राय मुताबिक़ ही लफ़्ज़ यानी कीकाण ई ग़लति आहे। उन जी सही सूरत आहे कां, जंहिंजी पुण माना आहे घोड़ो। सिंधीअ में इहो लफ़्ज़ संस्कृत कांड यानी घोड़ो लफ़्ज़ जे उच्चार में कुझु तब्दील करे आख़िरी हर्फ़ सही ड खे केराए छॾण सां मख़्स थियो आहे, यानी मुरविस थियो आहे या ठहियो आहे। इन्हीअ करे शाह जे रसाले जे कलमी नुस्ख़नि में, आगाटे छापनि में जिते कीकान या कीकाण लफ़्ज़ लिखियलु मिले थो उते हक़ीक़त में ॿ लफ़्ज़ की प्लस कान, की जमा कान आहिनि। लेखक गुरबख्शाणीअ जे रसाले में छपियल बैत बि हिन पेश कया आहिनि जेके हिन रीत आहिनि। छा थो लिखे रसाले जो जेको बैत आहे शाह साहिब जो, उहो जो हवालो थो ॾिए पियो। करहो न कीन कान पहिरें आऊं न पुणजी, जे मूं राति रसाणी नीए साजन साण, मूं विहाणो पाण वेही नेण निचोयां। हीअ आहे सुर खंबात जो दास्तान ॿियों ऐं बैत नंबर 13। लेखक शाह जे सुर खंबात में कतब आयल कीकाण ते ई न रुकियो आहे, पर हिन शब्द जी ॻोल्हा हिन साहिब संस्कृत, हिंदी, गुजराती, मराठी, राजस्थानी वग़ैरह ॿोलियुनि जे डिक्शनरियुनि मां, लुगत मां वञी करे कढी आयो आहे ऐं इन सां गॾोगॾु सिंधीअ ऐं ॿियनि ॿोलियुनि में आगाटी शाइरीअ जो बि हिन अभ्यास कयो आहे ऐं इहो ॻोल्हे लधो आहे त इन्हनि आयामी शाइरनि, भाटनि, चारणनि घोड़े जी माना कीकाण लफ़्ज़ जो इस्तेमालु पंहिंजे शहर में कयो आहे या पंहिंजनि रचनाउनि में कयो आहे। पेज नंबर 104 ते इहो लिखियो आहे। लेखक जिन सिंधी अंग्रेज़ी डिक्शनरियुनि जो अभ्यास कयो आहे से आहिनि शरठ, उधाराम थदाराम ऐं मिर्ज़ा सादिक अली बेग जी 1879 जी शिदरी डिक्शनरी, लीलाराम वतनमल लालवाणी 1890, परमानंद मेवाराम, भेरूमल मेहरचंद, मिर्ज़ा कलीज बेग, ई सिंधीअ जूं डिक्शनरियूं आहिनि जिन जो हुन अभ्यास कयो आहे। हुनजा रेफरेंसिस बि ॾिना आहिनि। ॿियनि भाषाउनि जूं डिक्शनरियूं जेके हुन ॾिठियूं आहिनि उहे आहिनि MB बेलसरी, गुजराती इंग्लिश 1904 जी, कुलकर्णी मराठी डिक्शनरी 1964, नागरी प्रचाणी सभा जी डिक्शनरी, काशी हिंद शब्द सागर, रामचंद वर्मा
मानक हिंदी कोश प्रयाग 1962, सीताराम लालस राजस्थानी शब्दकोश 1962, माना 10-12 डिक्शनरियुनि खे हुन हिकु अखर जे लाइ खंगालियो आहे, उन जा पना जेके आहिनि उथलाया आहिनि। लेखक मज़मून में कीकाण शब्द जो इस्तेमालु शाह खां अलावा किन कयो आहे उन्हनि ते बि रोशनी थो विझे पियो, तंहिंजी बि तहक़ीक़ कई आहे ऐं राजस्थानी लोक शाइरीअ में बि इन्हीअ जो इस्तेमाल जो हवालो हुन पेश कयो आहे पेज नंबर 107 ते। लेखक कीकाण लफ़्ज़ जे बुनियाद ताईं पहुतो आहे त इहो घोड़े ते नालो कीअं पियो, हाणे घोड़े ते बि कीकाण नालो कीअं पियो, घोड़े खे कीकाण छो चयो वियो, हाणे अचे थो, ॾिसूं था छा थो लिखे पियो। लिखे थो लुगत नवीसीअ या सम्झाणी ॾिनी आहे त इहो असुल में हिकु देश या इलाइक़े जो नालो आहे, माना कीकाण छा आहे, हिकु देश आहे, हिकु इलाइक़ो आहे। त अचो हाणे इहो इलाइक़ो किथे आहे उहो ॾिसो किथे थो ॿुधाए पियो। उन करे उन देश जे मशहूरु घोड़नि खे बि कीकाण करे सॾियो वियो आहे। जीअं सेंधो नमक सिंध मां ईंदो आहे त उनखे सेंधो नमक चइबो आहे, सिंध जो नमक, सिंध जो लूणु। पेज 109। लेखक हाणे इन्हीअ देश जी ॻोल्हा में लॻी वियो, हाणे किथे आहे इहो देश, कीकाण जेको लफ़्ज़ु आयो उन घोड़े ते त उहो कीकाण किथे आहे। हवाले मां हवालो थो कढे, पहिरीं लफ़्ज़ पोइ इन जी बुनियाद ऐं हाणे हिन जी बुनियाद जी ज़मीन किथे आहे, माना इहो वणु किथे, जेको इहो ॿिज असां वटि आयो उहो कहिड़े वण जो हो ऐं उहो वणु किथे लॻो, उन वण जो वरी ॿिज किथे, उन जूं जड़ूं किथे हुयूं, इहो खोटींदे 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 किथे थो पहुचे। लेखक वेदनि, रामायण, महाभारत, पुराणनि वग़ैरह आगाटनि संस्कृत ग्रंथनि में कंहिं बंत इहो नथो मिले, इहो लिखे थो पियो। पर चचनामे में बयानु कयल आहे त सिंध में हिकु जबल आहे जंहिंखे कीकामान चवनि था। उते जा घोड़ा कदावर ऐं मौज़ून शिकिल सुबियत वारा आहिनि, यानी घोड़नि जी बि शिकिल सुबियत जेका आहे उहा सुहिणी हूंदी आहे। हाणे लेखक अॼोके नक्शे मुताबिक़ जॻह जी ॻोल्हा थो करे त अलॻि अलॻि विद्वाननि जा हवाला थो ॾिए। एलिट जे मुताबिक़ गोमल जे ॾखण तरफ़ सुलेमान जबरनि वारो इलाइक़ो कीकामान परॻणे जो हिकु हिसो, ओलह तरफ़ सहारावन ऐं मुर्की बि उन जे हदुनि अंदरि हुआ। ही कहिड़ो परॻणो अची वञे, उन परॻणे जी सॼी हिन ॼाण ॾिनी आहे। इन ई आराजी जा घोड़ा अॼु बि मशहूरु आहिनि। हिते हिस्ट्री ऑफ इंडिया वॉल्यूम 1 पेज 383 लिफ्ट एंड दोरोसन इन जो जेको किताबु आहे उन जो हुन अभ्यास कयो आहे। बलूचिस्तान में पशन माथरीअ में उन जे आसपास वारो इलाइक़ो कीकाण सम्झणु घुरिजे, इहो केरु थो चए, ए कॉनिंगम द एंशियंट जोग्राफी ऑफ इंडिया पेज 73 वॉल्यूम 1। बलूचिस्तान में लोरालाई ऐं जॉब वारो इलाइक़ो कंहिंजो आहे, लैम्ब्रिक एस.टी. सिंध अ जनरल ट्रेडिशंस 1964 पेज 151। डॉक्टर नबी बख्श खान बलोच जेको सिंध जो असांजो लेखक आहे उहो चए थो शिवान सेम जे बयान ऐं अरब मोरखनि जे मतहत हवालनि जे बिन्ह ते बंदी जी राय में कीकानान जो मुल्क गोमल नदी नौशकी पास कसदार कांदेबल या गंधावा जे विच वारो मुल्क हो। ही जेको हवालो थो ॾिए पियो उहो कहिड़े कहिड़े जोग्राफीअ में ॾिनल आहे उन जो हवालो थो ॾिए पियो। चचनामो सिंधी अदबी बोर्ड हैदराबाद सिंध 1954 पेज 396। डॉक्टर जेटले अभ्यास कंदे इते बि नथो रोके, अभ्यास कंदे कंदे सत्यजीत वर्मा जे किताब बंसल देव रासो जेको नागरी प्रचारणी सभा काशीअ में 1950 में छपियल आहे जे पेज 12 जो हवालो ॾींदे लिखे थो त कीकाण लफ़्ज़ जी माना आहे कयकम देश जा घोड़ा। लेखक इन्हीअ सां सहमत थींदे लिखे थो इन्हीअ में चङो वज़न आहे। कैकम ऐं कीकाण जो पाण में ज़रूरु को लाॻापो आहे। वेदनि रामायण महाभारत वारे ज़माने में कैकम जनपद माना कैकम ज़िलो जेको आहे राज कंधार माना गंधार अॼु जो अफ़गानिस्तान खां वठी ब्यास नदीअ ताईं फैलियल हो ऐं रामायण वारे ज़माने में उते जो राजा अशुपति हो ऐं संदसि धीअ केकई राजा दशरथ जे 3 राणियुनि मां हिकु हुई ऐं भरत जी माउ हुई।
कैकम क़बीलो जंहिंतां हिन राॼ ते इहो नालो पियो उहो पंहिंजी बहादुरीअ करे घणो मशहूरु आहे। हाणे केकईअ जी बि बहादुरी जेॾीमहिल पाण हिस्ट्री ॾिसंदासीं सिंध जी ओॾीमहिल उनजो बयानु कंदासीं त इहो साधु थींदो त केकई त बहादुर हुई पर उतां जा जेके ॿिए माण्हू हुआ उहे बि बहादुर हुआ। उन्हनि जी हीअ व्याख्या साईं मुरलीधर जेटले साहिबु कई आहे। कीकाण अखर जी माना ॻोल्हींदे उन जी बुनियादु देश ताईं पहुचंदे लेखक मज़मून जे आख़िर में पंहिंजी राय ॾिनी आहे त संस्कृत साहित्य में किथे बि कंहिं बि इलाइक़े जो नालो कीकाण नज़र नथो अचे। इन ई करे ख़ातिरीअ सां चई सघिजे थो त हीउ नालो सिंध बलूचिस्तान जे मकानी लहजे जो आहे। उहो 4हीं-5हीं ईसवी सदीअ धारे मुरवस थियो, यानी प्रयोग में आयो, वाइपे में आयो। उन बैदि संस्कृत ऐं ॿियनि किन ॿोलियुनि बि अपनायो आहे। अरबी फ़ारसीअ में ण आवाज़ न हुअण करे कीकाण जो उच्चारण कीकान बि मिले थो। जीअं असीं पंहिंजी सरनेम में ण जे बदिरां न लिखंदा आहियूं, उहो कंहिंजो असरु आहे, अरबी ॿोलीअ जो असरु आहे। कीकाण जो उच्चारण कीकाण बि मिले थो, पेज नंबर 116। हाणे कीकाण लफ़्ज़ जो सिरो पकड़े लेखक इन जी बुनियाद जी ओख ढोख सरल ऐं दिलचस्प ॿोलीअ में कई आहे, जंहिंखां पाठक जे मज़मून जे आख़िरी सिरे ताईं पहुचण लाइ पढ़ंदड़नि लाइ मजबूर थी करे माना हिकिड़ो रहस्य उन मज़मून में रखियो आहे। उहो धीरे 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 खुलंदो वेंदो वञे। जीअं पत्ता गोभीअ जो हिकु हिकु पतो तोड़ींदा वञूं त अंदरां माल निकिरंदो अचे अॼु जे सीज़न में। इहो हिन जो आहे असांजो कीकाण लफ़्ज़ जो अर्थ। त कीकाण लफ़्ज़ माना घोड़ो, ऐं घोड़ो उहो किथां जो, सिंध जे अफ़गानिस्तान, अॼु वारो इलाइक़ो अफ़गानिस्तान ऐं ब्यास नदीअ ताईं जो पंजाब इलाइक़ो जेको आहे उहो रामायण काल में कैकय प्रदेश कहलाईंदो ऐं उन जा घोड़ा मशहूरु हूंदा हुआ। उन जा माण्हू जेको आहे तंदुरुस्त ऐं बहादुर हूंदा हुआ। उन जी व्याख्या सॼी हिन हिकु मज़मून में डॉक्टर जेटले साहिबु असांजे साम्हूं रखी आहे। हलूं था अॻे मज़मून ते। सिंधी कथा साहित्य में सिंधी जीवन ऐं पेश करे थो पियो हीरो शेवकाणी। तिखी नज़र रखण वारो ऐं सुजाग मज़मून ऐं तहक़ीक़ी मक़ाला लिखंदड़ हिकु युगानी शख़्सियत, हिकु युग पुरुष असांजो हीरो शेवकाणी साहिबु। हलूं था। हीरे शेवकाणी जो हीउ मज़मून न आहे पर कंहिं सेमिनार में पेश कयल मक़ालो आहे। इहो मुंहिंजी जेका आहे तहक़ीक़ कयल आहे, मुंहिंजी खोज आहे, जंहिंजो ज़िक्र लेखक पाण बि पेज 141 ते कयो आहे त संपादक हीरे ठकुर बि हिन खे हिकु मक़ालो पंहिंजे लेख में मञियो आहे। यानी हीउ हिकु तहक़ीक़ी मक़ालो आहे। लेखक सिंधी कथा साहित्य में सिंधी जीवन जो चिटण लाइ सिंधी समाज खे धार्मिक मञताउनि जे आधार ते ॿिनि तबिक़नि में विरायो आहे। हिकु जेको इस्लामी पंथ जा पोइलॻ आहिनि ऐं ॿिया उहे जेके सनातन हिंदू धर्म खे मञनि था। लेखक साहित्य सृजन जा दौर हिकु विरहाङे खां पहिरीं जो, ॿियो विरहाङे खां पोइ जो रूप में विरहाइण खां पोइ सिंध ऐं हिंद जे साहित्य में बि विरायो आहे। माना विरहाङे खां पहिरीं वारो साहित्य, विरहाङे खां पोइ वारो साहित्य, जेको हिंदुस्तान में लिखियो ऐं जेको सिंध में थो लिखियो वञे। लेखक कथा साहित्य में सिंधी कहाणी ऐं नाविल या उपन्यास ई पंहिंजे तहक़ीक़ी दायरे में रखियो आहे। मथियनि तबिक़नि में विरहाइण खां पोइ लेखक हिकु हिकु शाख ते हवाले मां हवालो खणंदे पंहिंजे मक़ाले खे अॻियां वधाए थो, पंहिंजे मज़मून खे अॻियां वधाए थो। लेखक सभ खां पहिरीं सिंधी समाज जूं 8 ख़ासियतूं बयानु कयूं आहिनि। कहिड़ियूं ख़ासियतूं? पहिरीं क़ौम या जाति, ॿियो नज़रियो, टियों रीतियूं रस्मूं ऐं ॿियूं पाबंदियूं, चोथों जोग्राफ़ी, पंजों विरहाङे जो असरु, छहों धंधो ऐं रोज़गारु, सतों सिंधी भाषा ते भारत जे प्रांतनि जो असरु ऐं अठों ॻोठाणी ऐं शहरी जीवन। इन ई ख़ासियतुनि में संदसि सिंधी समाज लाइ तशबीह चिटण लाइक़ु आहे। छा थो लिखे? सिंधी जीवन उन वारियासे बयाबान जियां बणिजी पियो आहे जंहिंजे आॻाटे जनब वारी ज़मीन लगातार ॾींहं जो गर्मीअ में तपे ऐं वधे थी ऐं राति जो सख़्तु सर्दीअ में ठरे ऐं सुसे थी। इहो लाॻीतो वधणु ऐं सुसणु उन वारियासे मैदान में तब्दील कंदो थो वञे जेको हर तूफ़ान जो मुक़ाबिलो कंदे लेवल ते पाण खे लेटाईंदे ऐं लसारींदे अलॻि अलॻि वारीअ जा चमकंदड़ जड़ा त ख़ूब बणिजी पियो आहे, मगर पंहिंजे जनम वारी मज़बूती ऐं मज़मूई सख़्ती खोए वेठो आहे।
जेकॾहिं का उस पवंदी आहे, का ज़मीन ते वारीअ ते पाणी पवंदो आहे त केॾी महिल उहा सख़्तु थी वेंदी आहे, हली केॾी महिल उहा नरम थी वेंदी आहे, पर हुनजो जो असली रूप आहे उहो बिल्कुलु ख़तमु थी वेंदो आहे हली, या घटिजी वेंदो आहे हली। त उहो ॾिसूं था। हाणे अॻियां कीअं थो लिखे, कंहिं जातीअ जे साहित्य में छाजो चिट मिले तंहिंखे सम्झाइण लाइ लेखक डॉक्टर अलहदाद बोधीअ जे किताब सिंधी ॿोलीअ जो समाजी कारज जेको 1987 में छपियो आहे जो हवालो पेश कयो आहे। बेड़क क़ौमुनि वटि कसीदो लींजंदड़ ताजिब बहादुराणो शहर वधीक लिखिजे थो। दौलतमंद ऐं खुशहाल क़ौमुनि में नाविल, सफ़रनामो, गीत, फीचर शहर वधीक लिखियो थो वञे ऐं ॾुतड़ियल फुरियल लुटियल समाज में लड़ जा गीत, छो त हुन में कूकारूं ऐं धाहूं करे सघजनि थियूं। घुलड़ा ऐं गुज़ारत ऐं ॿोली ऐं ॿोली वधीक मिले थी। ही पेज नंबर 7 ते आहे। कहिड़े समाज में कहिड़ो कहिड़ो साहित्य लिखिजंदो आहे उनजो हिन चिट हिन में कयो आहे। त सिंधी जातीअ सां पोयूं 2 हालतूं वधीक लागू आहिनि। इन ई हवाले में लेखक विरहाङे खां पहिरीं जी उपन्यास ज़ीनत, मिर्ज़ा कलीच बेग, आसनंद मामतोरा जो शाइर, प्रोफेसर राम पंजवाणी जो क़ैदी ऐं लतीफ़ा जो ज़िक्र कयो आहे त लालचंद अमरनेमल जे अधूरे उपन्यास चौथ जो चंड जो बि ज़िक्र कयो आहे। उते ई कहाणियुनि में लालचंद अमरनेमल जूं कहाणियूं तिलोक टेमी, हुर मखीअ जा ऐं 2 पोटा हिक ॾाॾीअ जा ई मिसाल ॾिना आहिनि। विरहाङे बैदि भारत में रचियल कथा साहित्य में शेवकाणी साहिबु रचनाउनि में लॾ पटाइण माना हिकु जॻह खां ॿिए हंधि वञणु, उनखे लॾो पटण बि असां सिंधीअ में चवंदा आहियूं। सिंधियत जो जज़्बो वग़ैरह विषय खणी रचनाऊं कयूं वयूं आहिनि जो अहवालु ॾिनो आहे, जिन में पखीड़ा वलड़ खां विछड़िया गोविंद मालीअ जो नॉविल ऐं शर्म ॿूटी ऐं ॾेही परॾेही आनंद गोलाणीअ जी गामड़ो नवंबर 1949 नई दुनिया पर्चे में लिखियल इहे छपियल आहिनि। सिंधुरीअ जा शिल ॻोठ वसनि ऐं सिंधु नारायण भारती जी क्लेम ऐं दस्तावेज, कला प्रकाश जी खानवाहाण, मनोहरलाल जी ॾाची वालियां, जिन में सिंधी जीवन जो चिट मिले थो। उते ई लेखक भारत में विरहाङे खां पोइ 3 या नई पीढ़ीअ जे कथाकारनि जे कथा साहित्य मां सिंधी जीवन बिल्कुलु अदद मौजूदु आहे इन जी शिकायत कई आहे। अदद मौजूदु आहे माना उहो मौजूदु आहे ई कोन, मिले ई नथो पियो। उन जो कारण भारत जे नंढनि वॾनि शहरनि जी बहुभाषी बहुसभ्यतक माहौल में जवान जमान थियणु, जीवन ऐं रोज़गार जे मसइलनि में फासणु वग़ैरह वग़ैरह चिटियो आहे। विरहाङे बैदि सिंध जे कथा साहित्य में सिंधी जीवन जे चिट जो अहवालु ॾींदे हीरो शेवकाणी साहिबु, हाणे ॾिसो हिंदुस्तान जो त चिटे वियो हली, पर हुन सिंध में जेको साहित्य छपिजे थो पियो उनजी बि ओख ॾोख कई आहे, उनजी बि खोजना कई आहे ऐं उन ते पंहिंजा वीचार पेश थो करे। लिखे थो त सिंध जे सिंधी अदब में हिकु तरफ़ ॻोठाणनि जा भांत भांत रूप त ॿिए तरफ़ पाकिस्तान जे हिकु सूबे तौरु अमीरियत ऐं तानाशाही निज़ाम अंदरि हिकु तौसफ़ पसंदि ऐं गैर तहसवी क़ौम खे इस्लाम जे नाले में सियासी ऐं समाजी तौरु नेस्ते नाबूद करण जे पस मंज़र में शहर जे उसरंदड़ नई पीढ़ीअ जी बेक़रारी ऐं बेकसी आकार पाए रही आहे। ही मां चवंदुसि त तव्हां हिनखे अंडरलाइन कयो त ॾिसो त हिन हिकु पैराग्राफ में हीरो शेवकाणी साहिबु न रुगो साहित्य जी पर सिंध जे राजनैतिक हालत जो बि चिटे छॾियो आहे त उते ॻोठनि में जेके रहनि था ऐं जेके शहरनि में रहनि था उन्हनि जी कहिड़ी हालत आहे। अचो अॻियां था हलूं। इन्हनि लाइ लेखक सिंध जे जमाल अबड़े, नसीम खरल, ज़लील अली बाबा, मुश्ताक अहमद शोरो, माणिक वग़ैरह जी रचनाउनि जो अभ्यास कयो थो ॾिसिजे। इन जा कुझु मिसाल ॾिसूं त जमाल अबड़े जे कहाणी संग्रह पशु पाशा, अहिड़ी रीति नसीम खरल जी कहाणी पहिरीं मुराद, माणिक जो उपन्यास लुड़ंदड़ नस्ल ते बि हवालो ॾिनो आहे ऐं मकालो लेखक पूरी सुजाॻी ऐं ॻूढ़े अभ्यास सां लिखियो आहे, जंहिंमां संदसि आला दर्जे जे मकाला नवीस वारी शख़्सियत उभरी थी अचे। ही हो असांजो हीरो शेवकाणी साहिबु हिकु
सुठो तनक़ीदकार, नक़ादकार ऐं साहित्यकार ऐं प्रोफेसर हीरो शेवकाणी साहिबु। 14 आहे मज़मून असांजो भाषा ऐं संस्कृतीअ जो संबंध, माना उन्हनि ॿिन्ही जो भाषा जो ऐं संस्कृति जो कहिड़ो रिलेशन आहे, उन ते आहे भाषा, सिंधी भाषा ऐं संस्कृति जे हवाले में। कंहिंजो आहे? डॉक्टर सतीश रोहिड़ा साहब। सतीश रोहिड़ा साहब बि डॉक्टर जेटले वांगुरु भाषा विज्ञानी आहिनि। डिक्शनरियुनि जो ऐं सिंधी भाषा जो सुठो हुननि अभ्यास कयो आहे ऐं उन्हनि खे ठाहियो बि आहे, छपरायो बि आहे। पंहिंजी भाषा ते सुठी हुननि जी पकड़ आहे, न रुगो सिंधीअ ते पर हिंदी ऐं अंग्रेजीअ ते बि हुननि जी सुठी पकड़ आहे। अचो छा था लिखनि? भाषा विज्ञानी मज़मून खे नई दिशा ॾींदड़ सिंधोलॉजी आदिपुर जेका आहे संस्था, उनजो पायो विझण में सरगर्म ऐं डायरेक्टर जे उहिदे ते रही घणाई साल भाषा ऐं सिंधी साहित्य जी हिननि साहिब सेवा कई आहे। डॉक्टर सतीश रोहिड़ा जो ही मज़मून अदबी मज़मून जी सिफ़ में रखी सघूं था, छाकाणि त भाषा ऐं संस्कृति जो संबंध अदब सां आहे या साहित्य सां आहे। लेखक मज़मून खे 7 सिरनि में विरहाए करे भाषा ऐं संस्कृतीअ जे संबंध सम्झण जी कामयाब कोशिश कई आहे। लेख जे मक़सद बाबति लिखे थो त भाषा ऐं संस्कृतीअ जे दाइमी रिश्ते जी छंड-छाण करणु आहे, जीअं उन हवाले में सिंधी भाषा ऐं संस्कृति जो लाॻापे खे सम्झी सघिजे। ॿियो, विरहाङे बैदि सिंधी संस्कृतीअ ऐं भाषा ते असर। मज़मून जे ॿिए सिरे में भाषा जे बारे में ॿुधायो आहे त भाषा कंहिं शख़्स पारां रचियल कान्हे। हर का भाषा वास्तेदार मज़मूए जे सभिनी फ़र्दनि लाइ लाज़मी आहे ऐं भाषा अमूर्त आहे, छो त भाषा को पदार्थ कोन्हे, भाषा को सरिश्तो आहे। भाषा हिकु सरिश्तो आहे, हिकु लगातार हलण वारो मतिलबु जेको चइजे पाणी आहे जेको हलंदो रहंदो जंहिंमें कॾहिं बि खोट कोन पवंदी, इहा भाषा आहे। भाषा ऐं वीचार खे हिन रीति चिटो कयो आहे त भाषा उचारियल वीचार ऐं वीचार अण उचारियल भाषा। केतिरो मस्तु जेको आहे तस्वीर ॾिनी आहे। भाषा छा आहे? उचारियल वीचार आहे, जेको मन में वीचार आहे उनखे तव्हां जेको साम्हूं था पहुचाए पियो, उहो कंहिं में था पहुचाए पियो, उहो कंहिं न कंहिं भाषा में था पहुचायो पिया। ऐं वीचार अण उचारियल भाषा आहे, जेके अंदरि त मिलियनि उहा अण वीचारियल भाषा आहे उहा। टे सिरे हेठि संस्कृतीअ खे अलॻि अलॻि विद्वाननि पारां ॾिनल परिभाषाउनि ज़रिए सम्झायो वियो आहे, जंहिंमें कल्कोहिन क्लाइट जरिस्कोबिस्ट एम.जे. जूं वज़मूं ॾींदे लिखे थो त संस्कृतीअ खे सम्झण लाइ सुठो थींदो त असीं इन जी ख़ासियतुनि खे सम्झूं। रोहिड़ा साहिबु इन लाइ छा था ख़ासियतूं ॿुधाइनि? पहिरियों, सांस्कृतिक जुज़न या एकनि जो मज़मूओ। ॿियों, संस्कृति सदाईं गतिशील या मुतहरिक रहे थी ऐं उन में तब्दीली थींदी रहे थी। टियों, संस्कृति कुदरत खां न पर समाज खां मिलियल वरसो आहे। चौथों, सामाजिक व्यवहार करे हिकु हद ताईं यकसानियत यानी कंटिन्यूटी रहे थी ऐं उन्हनि में मित्रता जी काफ़ी गुंजाइश रहे थी। अॻियां हले थो, संस्कृतीअ जा घणाई पहलू आहिनि, जीअं सामाजिक, आर्थिक, धार्मिक ऐं राजनीतिक। इहे संस्कृतीअ जा पहलू आहिनि। भाषा ऐं संस्कृतीअ खे चौथे सिरे हेठि रखी ॿुधायो आहे त भाषा संस्कृतीअ जो अंग आहे ऐं इन करे भाषा में उहे मिड़ेई मुख्य ख़ासियतूं आहिनि जेके संस्कृतीअ जूं ख़ासियतूं आहिनि, जीअं सामाजिक ऐं सिखियल वहिंवार, गैर शख़्सी, लाज़मी ऐं इतिहास जे हवाले में जुड़ियल, हिकु पीढ़ीअ खां ॿी पीढ़ीअ खे वरसे में मिलंदड़, सदा बदिलजंदड़, माना संस्कृति सदाईं बदिलजंदी थी रहे। इहो पेज नंबर 149 ते हुननि लिखियो आहे। पंजे सिरे हेठि सिंधी भाषा खे रखंदे ॼाणायो आहे त सिंधी हिकु जदीद आर्य भाषा आहे, यानी मॉडर्न आर्यन लैंग्वेज आहे, जंहिंमें द्राविड़, पारसी, अरबी, अंग्रेज़ी ऐं ॿियनि ॾेही ख्वाए परॾेही ॿोलियुनि जा असर जुज़ा मौजूदु आहिनि। सिंधीअ जे शब्द भंडार जो वॾो हिसो उहो आहे जेको आर्य ख़ानदान खां वरसे में मिलियल आहे। असांजी भाषा में जेके अखर आहिनि उहे किथां जा आहिनि? आर्य भाषा मां जेके मिलियल आहिनि। छहें सिरे में सिंधी संस्कृतीअ खे चिटियो आहे। इन खे चयो आहे इहा जीवन रीति आहे जंहिं सबबु हिकु फ़र्दु यानी हिकु शख़्स, हिकु माण्हू महसूसु करे थो त हू सिंधी आहे। असां सिंधी छो आहियूं, उनजो कीअं अहसासु थो करे, उहो हिन में न
चिटो कयो आहे। 7 सिरे हेठि हिंदुस्तान जे विरहाङे जो सिंधी संस्कृतीअ जे असर खे 6 ॿियनि सिरनि में विरायो आहे ऐं संस्कृतीअ जे जिन आधारनि वेस वर्तण वणज वाणी वेसा ही 5 जुज़ा आहिनि संस्कृतीअ जा, उन जो ज़िक्र कयो वियो आहे। उन्हनि आधारनि जे हवाले में ॾिसिजे त तब्दीली नज़र ईंदी इन्हनि जो वर्णन कयो वियो आहे। ॿुधायो वियो आहे त हिंदुस्तान में सिंधियुनि जो ज़मींदार तबिको ख़तमु थी वियो आहे। हाणे नौकिरी पेशा नओं वर्ग पैदा थियो आहे जेको सिंध में न हो। सिंध में जेके सिंधी हुआ उहे सरकारी नौकरियूं न कंदा हुआ, ज़मींदार हुआ, पर हिते हिंदुस्तान में जॾहिं आयासीं त असां मां केर बि ज़मींदार न रहियो आहे। सिंधी संस्कृतीअ जे आईंदे बाबति लेखक पंहिंजा वीचार 3 सुवालनि ज़रिए ॾिना आहिनि। कीअं? पहिरियों, सिंधी संस्कृति पंहिंजी मख़सूसियत यानी स्पेसिसिटी में क़ाइमु थी सघंदी, तंहिंजो जवाबु छा में ॾींदो? दलील ॾिनी आहे त हिंदुस्तान भाषावार प्रांतनि में न पर सांस्कृतिक परॻणनि में विरहायल हिन सिरिश्ते में को बि मज़मूओ जुदा सांस्कृतिक मज़मूओ थी आसानीअ सां फिट थी सघे थो। असांजा जेके हिते हिंदुस्तान में प्रांत आहिनि उहे भाषा जे आधार ते कोन्हनि ठहियल, उहे संस्कृतीअ जे आधार ते ठहियल आहिनि। इन करे असांजी बि संस्कृति हुन में ठहिकी ईंदी, असीं हुन में मिली वेंदासीं। ॿियों, जीवन रीत जूं कहिड़ियूं ख़ासियतूं या वहिंवार घणो वक़्तु रही सघंदा? इन जो जवाब बि हा में ॾिनो आहे ऐं कारण बि ॿुधाया अथई हिन मज़मून में। जॾहिं तव्हां पढ़ंदा त तव्हांखे सभु ध्यानु ईंदो। ऐं टियों सुवाल सिंधी भाषा इस्तेमाल जो उथारींदे जवाबु ॾिए थो त हिक ई संस्कृतीअ जे अंदरि घणनि भाषाउनि जा ॻाल्हाईंदड़ थी सघनि था ऐं हिक ई भाषा ॻाल्हाईंदड़ मज़मून में घणियूं ई संस्कृतियूं थी सघनि थियूं। इहो बि सच आहे त ॿोली संस्कृतीअ जो हिकु अंग आहे ऐं वाहन आहे, ज़रियो आहे। इहा समूरी संस्कृति नाहे। भाषा समूरी संस्कृति नाहे, भाषा संस्कृति जो हिकु पार्ट आहे। मज़मून सरल ऐं इबारत वारी ॿोली में लिखियलु आहे। भाषा में संस्कृति जे वाधारे खे चाहींदड़ लाइ दिलचस्पी वारो बयानु त आहे ई, ऐं इन्हीअ ज़रिए भाषा जो वाधारे ते बि वीचार करे सघिजे थो। मज़मून पढ़ण खां पोइ लेखक जी अभ्यासी ऐं समाज जे विच में रही करे कमु करण वारी शख़्सियत उभरी थी अचे। जीअं मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त सतीश रोहिड़ा साहिबु सिंधोलॉजीअ जे फाउंडर मेंबर्स में हो ऐं उन सिंधोलॉजीअ खे वधाइण वीझाइण में वॾो पंहिंजो योगदानु ॾिनो आहे डॉक्टर सतीश रोहिड़ा साहिबु। इन करे हिन लेखक खे जॾहिं लिखियो आहे त सॼे समाज जी पूरी जेका आहे उन खोज कई आहे, उनखे परखियो आहे, तंहिंखां पोइ हिते हुन मज़मून लिखियो आहे। अचो अॻियां था हलूं। 15 तसवुफ़ जो स्नेहो। केरु आहे हिननि जो लेखक? डॉक्टर मोतीलाल जोतवाणी। विरहाङे खां पोइ मज़मून नवीसी ऐं कहाणी लिखण में सक्रिय रहियो आहे। अचो जोतवाणी साहिब जो ही मज़मून था ॾिसूं। जोतवाणी साहिब जो ही लेख सिंधी समाज जी धार्मिक परंपराउनि जी व्याख्या करण वारो आहे। तसवुफ़ माना वीचार जेको धर्म जे आधार ते आहे उहो। हिन मज़मून में लेखक तसवुफ़ यानी ब्रह्मवाद, ब्राह्मणवाद न ब्रह्मवाद, ईश्वर जो ब्रह्मवाद जेको आहे उहो, या अद्वैतवाद ते रोशनी विझंदे सिंधियुनि जे जीवन जो नमूनो सूफ़ी मत ते ॿधल ॿुधायो आहे। हिन साहिबु सचल सरमस्त जे काफ़ीअ जो हवालो ॾिनो आहे। हालांकि मां हिते इहो साफ़ु कंदुसि त सिंधी सूफ़ी न आहिनि, हू अद्वैतवादी आहिनि, हूअ वैदिकवादी आहिनि। केॾी महिल उन ते अलॻि सां पाण चर्चा कंदासीं। हिन ते अॼु रुॻो पाण डॉक्टर मोतीलाल जोतवाणीअ जे मज़मून ते था पिया डिस्कशन कयूं, पर वरी कॾहिं ॻाल्हाईंदासीं त असीं सिंधी केरु आहियूं उन ते वीचार कंदासीं। सचल सरमस्त जी काफ़ीअ जो हवालो थो ॾिए पियो त हिंदू मोमिन न आहियां, जो ई आहियां सो ई आहियां। हिकु गीत बि असां ऑल इंडिया रेडियो था ॿुधंदा हुआसीं जॾहिं नंढा हुआसीं त हिंदू मोमिन न आहियां यार, जो ई आहियां सो ई आहियां। पेज नंबर 164 ते लेखक शाह ऐं सचल जे बैतनि जा बि हवाला ॾिना आहिनि। लेखक जो विषय लेखक पारां हीरे ठकुर जे किताब काज़ी कादन जो कलाम ऐं सिंध पाकिस्तान जे लेखक डॉक्टर अब्दुल करीम संदेले पारां छपायल किताब सामीअ सिंधू सिपूं जे पढ़ण खां पोइ ऐं उन्हनि सां मुतासिर थियण बैदि लिखियो आहे। लेखक ॿिन्ही लेखकनि हीरे ठकुर ऐं डॉक्टर संदेले जी ॿिन्ही कवियुनि में आस्था खे हिन रीत चिटियो आहे। काज़ी कादन बाबति हीरो ठकुर लिखे थो
हिन हुकूमत जे साए सां वांझियल ॾही ज़बान सिंधीअ जे सलाहियतुनि खे परखियो ऐं उन तसवुफ़ जे बारीक नुक़्तनि में वेदांत जी ॻूढ़े फ़लसफ़े खे बयानु करण जी क़ुवत पैदा कई आहे। माना सूफ़ी मत में बि जेको लिकियलु आहे उहो छा आहे, वैदिक मत। इन करे मां चवां थो त सिंधी सूफ़ी न पर वेदांती आहिनि। अचो, डॉक्टर संदेले जो चवणु आहे त सामीअ संधियूं सिपूं जी महिमा तॾहिं सम्झी सघिबी जॾहिं दिलि मां भेदभाव कढी एक मनो ऐं कागर थी श्लोकनि जी मधुर वाणी ॿोलींदा, पोइ हिन जे भिटकंदड़ मन खे शांती प्राप्त थींदी, संदसि मन स्थिर ऐं अॾोल रहंदो ऐं दुनिया जे ॾुख ऐं सुख खे हिकु जहिड़ो करे भोॻींदो। लेखक पंहिंजे मज़मून में सिंधी शाइरीअ ऐं आम लोकनि खे इन्हीअ मत खे मञण वारो ॿुधायो आहे। लेखक इस्लाम खां पोइ वारे दौर जे सूफ़ी संत बायज़ेद बस्तानी, जेको 874 ईस्वी में जंहिंजी मृत्यु थी आहे, उन ते ॿुधाए थो त ही साहिबु फरमाए थो त मूं वादी महाराज जे अबू अली सिंधीअ सां सुहबत ऐं रिहाण कई। आऊं तिन खे क़ुर पाक जूं के सूरतूं सेखारींदो हुउसि ऐं जिन सां हू निमाज़ पढ़ी सघे, ऐं हू मूंखे वहदत अल वजूद ऐं ख़ालिस हकाउन यानी अद्वैतवाद जी, ही छा थो केर थो चए, ही बस्तानी जेको 874 में हो, उन हिकु संत सां जेको आहे दोस्ती कई आहे, वादी महराज। ही वादी महराज जो नालो आहे। त उन सां दोस्ती करे हुन अद्वैतवाद सिखियो ऐं हू हुनखे क़ुर जूं आयतूं ॿुधाईंदो जीअं हू नमाज़ पढ़ी सघे, जी तैलीम ॾींदो हो। पेज 166 ते अद्वैतवाद लाइ लेखक शाह अब्दुल करीम जे बैत जो हवालो ॾिनो आहे त पहिरीं पाण विञाए हू लहो, तिहां धार न सिपरी मुंहुं मांझीअ पार। माना पंहिंजो पाण खे विसार त तूं ईश्वर खे प्राप्त करे सघी थो पियो। लेखक शाह ऐं सचल जा इन अद्वैतवाद बाबति कुझु रचनाउनि जा हवाला बि ॾिना आहिनि त मज़मून पढ़ण खां पोइ लेखक जी अद्वैतवाद ऐं सूफ़ी मत जे ॻूढ़े अभ्यासीअ वारी शख़्सियत उभरी थी अचे। मज़मून में हवाला पेश कंदे सरल ऐं सुपक ॿोलीअ जो सहारो वठी पाठक खे सम्झाइण जी कोशिशि कई आहे, जंहिंमें हू साहिबु कामयाबु वियो आहे। असांजो मोतीलाल जोतवाणी साहिबु। ही हो अद्वैतवाद तसवुफ़ जी जेका आहे परिभाषा ऐं तसवुफ़ छा आहे उनखे असांजे जोतवाणी साहिबु ॿुधायो आहे। हाणे अॻियां था हलूं पिया। ॼेठमल परसराम शख़्सियत ऐं जीवन दर्शन। माना ॼेठमल परसराम ते हिकु शख़्सियत ते मज़मून लिखियो आहे, उहो लिखियो आहे लीलाराम रूपचंदाणी साहिबु। रूपचंदाणी साहिबु जेको लिखियलु आहे, लीलाराम रूपचंदाणीअ जो ॼेठमल परसराम जी शख़्सियत ऐं जीवनीअ ते तहक़ीक़ी मक़ालो आहे। लेखक ॼेठमल परसराम खे सिंधी जातीअ जो अबो सॾियो आहे। ॼेठमल जी विशाल शख़्सियत खे लेखक मज़मून जी शुरूआति में हिन साहिब जी मुशाबहत शाह सचल ऐं सामीअ सां कंदे लिखियो आहे त ॼेठमल परसराम गुलराजाणी उन्हनि टिन्ही शाइरनि जे तुकुनि जूं पिकूं पीतियूं आहिनि। माना उन्हनि जी जेका चइजे चाशनी, उन्हनि जो रस जेको आहे उहा हुन पीती आहे। ऐं शायदि इहो ई कारण आहे जो हिन जी शख़्सियत मां शाह जो हक़ीक़ी हुस्न पियो झलका ॾिए त सचल जो तसवुफ़ पियो नज़र अचे ऐं सामी जो वेदांत पियो ॿोले। शाह वांगुरु ॼेठमल पाए मुंहुं मोननि में गुरबत साण गुज़ार जे उसूलनि जो पेशेवार हो। सचल वांगुरु हुन हर हिकु क़दम ते सच था मर्द चवनि, कंहिंखे वणे न वणे। हीअ असांजे सचल सरमस्त जी हिकु रचना आहे, उनजो हिन हिते हवालो ॾिनो आहे। सामीअ जियां हिन जो रायो हो त भावना ॾिए भाड़ो सभु, कंहिंखे पंहिंजो सम्झी ॾिस, सामी चवे कढी की ॿाड़ो। ऐं ॼेठमल परसराम जी शायदि इहा झूमंदड़ शख़्सियत हुई जंहिंखेसि सिंधी जातीअ जो अदो सॾायो। अदो माना वॾो भाउ। इन जी पुठ भराईअ लाइ लेखक हिन जे हम उमिरि साहित्यकारनि जीअं त लालचंद अमरनोमल, तीर्थ बसंत, लाल सिंह अजवाणी, मोतीराम रामनाणी, पीर अली अहमद रशदी, पोपटी हिरानंदाणी, मंघाराम मलकाणी, गुलाम मोहम्मद गिरामाई, विशन जगताणी, JM सईद वग़ैरह जा राया पेश कंदे ॼेठमल परसराम जी अख़बार खे
बहुरंगी शख्सियत जो मालिक चयो आहे, यानी उनखे जेठरामपाल परसराम खे जेको आहे बहुरंगी शख्सियत जो मालिक उन चयो आहे। मज़मून में जेठराम परसराम जी अख़बार नवीसी भारतवासीअ खे संपादकीय तौरु ॾिनल सेवाउनि, ग़रीबी गुलजार में ॾिनल साहित्यक रचनाउनि जे बारे में बि हिन ॿुधायो आहे। जेठमल खे लेखक ज्ञान जो अथाह भंडार हुननि जी ॼाण ॾींदे लिखायो आहे त जेठमल जी शख़्सियत हिन जे अथाह ज्ञान करे बि निखरी थी बीहे, यानी हुनखे केतिरो ज्ञान मिलियो, हुन केतिरो अभ्यास कयो, हुनखे अंदर मां केतिरा चइजे कि उजरो थियो आहे, उनजो बि हुन बयानु हिन में कयो आहे। जेठमल खे न रुगो मग़रबी पर मशरक़ी यानी यूरोप एंड पूरब ऐं पश्चिम ॿिन्ही जे लेखकनि जो रचनाऊं पढ़ण जो शौक़ु हूंदो हो। जेठमल जे अभ्यास जी ॼाण ॾींदे लिखे थो, हिन बलाउटिस्कीअ जे गुप्त सिद्धांत, मशहूरु जासूस शॉर्लक होम्स जे ख़ालिक सर आर्थर कोनिन डायल जे मौत खां पोइ जी ज़िंदगी, सुकरात में प्लेटो जी फ़िलासफ़ी, इमर्सन जे मज़मून वग़ैरह जो गूढ़ो अभ्यास करे सिंधीअ में मज़मून जो दाइरो वधीक मोकिरो कयो, यानी चौड़ो कयो ऐं नसुर जे ख़ज़ाने खे मालामाल कयो आहे। पेज नंबर 175। मशरक़ी यानी भारतीय विद्वाननि जे बारे में लिखियो आहे त हिन न सिर्फ़ु पतंजलीअ जे योग सूत्रनि जो गहरो अभ्यास कयो, पर रू रिहाण जे फेब्रुवरी 1923 ईस्वी जे पर्चे मुताबिक़ हैदराबाद जे थियोसॉफिकल लॉज में हर मंगलवार शाम जो पतंजलीअ जे योग सूत्रनि ते सिंधीअ मंझि क्लास बि वठंदो हो। पतंजलि जो जेको योग सूत्र आहे उहो हुनजो हिन केॾो अभ्यास कयो आहे उहो बि हिन में ॿुधाए थो पियो। ऐं नवंबर 1922 जे अंक मूजिबि हिन प्रिंसिपल परमानंद आडवाणीअ ऐं प्रोफेसर हुकुमचंद गॾिजी 5 ॾींहं सखर शिकारपुर जो दौरो कयो। हिन में जेठमल मौत बैदि जीवत यानी मौत खां पोइ छा थो जीवन रहे उन ते ऐं वेदांत ऐं सूफ़ी धर्म यानी सूफ़ी मत या सूफ़ी पंथ जे विषय ते व्याख्यान ॾिना। हू मग़रबी विद्या जी ॼाण पाइण जो शौक़ीन हूंदे भारतीय सभ्यता साहित्य ऐं संस्कृत खे वधीक महत्व ॾींदो हो। पंहिंजे मतिलबु जेको आहे भली हू पढ़ंदो हुजे यूरोप वारनि जे सिद्धांतनि खे, पर महत्व कंहिंखे ॾींदो भारतीय सिद्धांतनि खे। पेज 175 माना केतिरो हू राष्ट्रवादी हो इहो ॾेखारे पियो, केतिरो हुनखे देश सां पंहिंजी संस्कृतीअ सां प्रेम हो। जेठमल जो रायो हो त इहो ॾींहुं जल्दी ईंदो जॾहिं मग़रब खे ॼाण हासिलु करण लाइ मशरक़ में अचिणो पवंदो। पेज 125। मग़रबी साहित्य पढ़ण ऐं शौक़ु हुअण खां पोइ बि हिन साहिब इहा कोशिशि कई त अंग्रेज़ी अदब में हीरनि माणिकनि ऐं मोतियुनि जी भेंट त भारतीय साहित्य जे लालनि पुरखनि पुखराजनि ऐं नीलमनि सां करे ॾेखारी त जेके ॻाल्हियूं अंग्रेज़ी अदीबनि चयूं उहे भारतीय अदब में अॻु ई मौजूदु आहिनि। पेज 174। हिन साहिब सामीअ जी ॿोलीअ ऐं वीचारनि में अंग्रेज़ी शाइर ब्राउनिंग जे रचनाउनि जो अक्सु ॾिठो आहे। यानी सामीअ जी जेका ॿोली आहे उन ते में अंग्रेज जी झलक पसण जी कोशिशि कई आहे। जेठमल भारतीय वीचारनि खे फैलण सां गॾोगॾु अन्याय जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारी त आज़ादीअ जी हलचल में बि बहिरो वरितो ऐं पहिरियों सिंधी क़ैदी बणियो। जेको आज़ादीअ जो हलचल हलियो उन में हिन साहिब बहिरो वरितो त हीउ अहिड़ो पहिरियों शख़्स थियो जेको सिंध मां या सिंधी समाज मां क़ैदी थियो। हारियुनि जी हिणी हालत ॾिसी उन्हनि लाइ कांग्रेस पारां 1938 में ठाहियल हारी कमेटीअ जो मेंबर बि बणियो ऐं हिन साहिब समाज में फैलियल कुरस्मुनि लाइ बि आवाज़ु बुलंद कयो। हिन साहिब जी लेखनी बि धारदार हूंदी हुई ऐं बेखौफ़ थी लिखंदो हो। जेठमल शुरूआती दौर में नंढियूं कहाणियूं बि लिखियूं। चमड़ा पोश जूं आखाणियूं हिन जी बाग़ी शख़्सियत जो चिटो सबूत ॾियनि थियूं या सबूत आहिनि। लेखक बहुगुणी शख़्सियत जो हो, तंहिंजे हर हिकु गुण जो बयानु ई नथो करे, पर उन जा मिसाल बि पेश कंदो थो वञे। त असांजो जेको मज़मून लिखियलु आहे उन ते हिकु हिकु जी मिसाल बि ॾिए थो त कीअं हू बहुगुणी शख़्सियत आहे। अहिड़ी तरह मज़मून सूरजमुखीअ जे गुल वांगुरु धीरे धीरे सिज जूं किरणूं पवंदे टिड़ंदो थो वञे, पर लेखक जी सरस ॿोलीअ करे दिलचस्प बणियो आहे, जंहिंखे आख़िर ताईं पढ़ण लाइ
पाठक मजबूर थो बणिजे, उनखे छॾे नथो त असीं जेका जंहिं शख़्सियत ते मज़मून पढ़े रहिया आहियूं उहा कहिड़े तरीक़े जी शख़्सियत हुई, उन ते ॻूढ़ो अभ्यास हुन कयो आहे। हिकु हिकु हुनजे कुंड खे, हुनजी शख़्सियत खे, हर हिकु कुंड खे हुन छाणियो आहे। उन खां पोइ ई मज़मून असांजे साम्हूं पेश कयो आहे। त ही हुआ असांजा ॿिए कुझु मज़मून। असांजे हीरे ठाकुर साहिबु जेको संपादित कयो आहे किताबु, उन मां वरी गॾिजाणी जल्दी थींदी। वरी मिलंदासीं असीं कुझु ॿिए मज़मून हिन ई किताब जा खणी करे। तेसीं ताईं असांखे मोकल ॾींदा। जीए सिंध, जीए हिंद, जीअनि सिंधियत खे चाहण वारा। जय हिंद, जय भारत।